ख़बर है नाज़रीन तव्हां शेयर कयूं पिया होसड़ी अहमद होसड़ी ऐं सीरी थाणे जी हद में आकड़ा पर्चीअ खां पोइ स्नोकर जा बि अॾा सरेआम हलण लॻा आहिनि। 50 रुपया टोकन ते 1000 रुपयनि जा राउंड लॻण लॻा। स्नोकर सिटी सबब पाण में जुआरियुनि ऐं स्नोकर मालिकनि में जहिड़ा रोज़ जो मामूल बणियल हद जी इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई नज़र अची रही आहे। अयाज़ शोरो जी रिपोर्ट मुताबिक़ होसड़ी ऐं भरपासे में जुआ जा अॾा सरेआम हलण लॻा आहिनि। नौजवान नस्ल जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। होसड़ी ऐं सीरी खथड़ा स्टेशन बचल शोरो ॻोठ अदल नुनारी न्यू अलीअसगराबाद ऐं बिहार कॉलोनीअ में स्नोकर गेम सिटीअ ते हलण लॻी आहे। 50 रुपयनि जी हिकु ग्राउंड में 1000 रुपयनि जी जुआ थियण लॻी आहे। उन सिलसिले में कादिर मल्लाह, शरफ शाह, नज़ीर सुरंगी ऐं ॿियनि राब्ते करण ते सहाफ़ियुनि खे ॿुधायो आहे त इंतज़ामिया जी लापरवाहीअ सबबि होसड़ी ऐं सेरे थाणे जी हदुनि अंदरि आसपास जे इलाइक़नि में जुआ ऐं सटो नत जूं तरीक़नि सां मुतारिफ़ थी रहियूं आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त स्नोकर गेम आहे, पर उन गेम खे मुतिबखोर ऐं ख़ुदगर्ज़ दुकानदार जुआ ऐं सटो करे हलाए रहिया आहिनि, जंहिंखां को बि पुछण वारो नाहे। नौजवान नस्ल जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे।